जी नाज़रीन, अॼु नसीराबाद में चौथे ॾींहं ते बि पीपी शहीद भुट्टो पारां नसीराबाद तालके जे टिनि ॻोठनि बारादी फुलपोटरो, बिलाल खान फुलपोटरो, अमीर बख्श फुलपोटरो जो रोड केतिरनि ई सालनि खां अध में कमु रुकियल हुजण जे करे ही एहतजाज जारी आहे। अॼु बि ही बुख हड़ताल कई वई आहे। अचो खाइनि मालूम करियूं त संदन मुतालबो कहिड़ो आहे। हाणे असांजो मुतालबो आहे त जेसीं ताईं हीउ ठेकेदार कमु नथो करे त असां हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो जेको आहे कोर्ट में बि वेंदासीं। ॿियो हिननि खां कुझु बि नथो पुॼे, घटि में घटि हिननि मिसकीन भाइरनि खे रोड त ठाराए ॾियो। असीं घुर था कयूं हुकूमत खां त फौरी तौर ते इहो रोड ठारायो वञे। असां आला इदारनि खां या घुर था कयूं त बराए महिरबानी जल्द सां जल्द हीउ रोड ठहियो वञे, न त अञा बि हिन मुज़ाहिरे जो दाइरो जेको आहे उहो वधायो वेंदोसीं। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसीं ताईं हिननि टिनी ॻोठनि बारादी फुलपोटरो, बिलाल खान फुलपोटरो ऐं अमीर बख्श फुलपोटरो ॻोठ जो गुज़िरियल केतिरे अरसे खां रोड जो रहियल कमु मुकमल नथो करायो वञे, तेसीं ताईं हीउ एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।